अज रात सभिनी ॻोठ वारनि जी गॾिजाणी आहे। इहा खशट ॿिए हंधि वञी कयो, हिननि खे हिते छो था घुरायो? इहा खिशट न आहे, असां पंहिंजे हक़ लाइ विढ़ूं था। थोरो सोच सुलझणी, जेकॾहिं न असांखे पंहिंजो हक़ मिली वियो त पोइ पूरे ॻोठ वारा करोड़पति बणिजी वेंदा। इहे किरड़नि जो ख्वाब ॾिसनि छॾे ॾे, मथां उबतो टंगियल हुजी। हाणे उबता टंगजूं या सुबता टंगजूं, पंहिंजे हक़नि लाइ ज़रूर विढ़ंदासीं। सोट मीरे, छोरो त सफ़ा होश में ई नाही। थोरो सोच सुलझणी, हिते किरोड़नि जो आसरो आहे। जेकॾहिं तोखे किरोड़नि जो आसरो हुजे हा त पोइ बाबा, पोइ त सुलझणी असां सां गॾु हवा में उॾ रहिया, हवा में। असांखे त एतिरी लालच न आहे जेतिरी तव्हां रखी आहे। इज़त जो जेतिरो बि मिले न, उन ते गुज़र कंदा आहियूं। ख़बर आहे माई, मूंखे ख़बर आहे जेको तव्हां हिलाल जी खाओ पिया, सॼे ॻोठ खे खणी तव्हां बेवकूफ़ बनायो आहे। ओ मां खगा, ये मूं मथां अजाया इल्ज़ाम न हण। मां त हिननि छोकिरनि जे करे रही पई आहियां, न त हिन घर में रहे मुंहिंजी जुती। सौट सामान रात हलूं। न सुलझणी, तूं बाबे खे हण बंदूक, असांखे ॾिस न, असां तोसां गॾु आहियूं, पोइ तोखे हितां वञण जी कहिड़ी ज़रूरत? ओ पोणी खे सम्झा न त मूं सां घणी बकवास न करे। न कंदो। जेकॾहिं न बाबे तो तां बकवास कई त पोइ मोल हूंदो, मोल। पर ई छोरी जे करे पंहिंजे पीउ खे था मारियो। पराई जाजी आहे, हाणे मुंहिंजी थींदी न। काश जे सोट पाण हिन ॻोठ जा हुजूं हा त ज़मीन जो हिसो पाण खे बि मिली पवे। सौट, असांखे हिसो न मिलियो त ख़ैर आहे, हिननि चेरनि खे हिसो मिलंदो, इन्हनि मूं लखे रुपया कढी वठंदासीं। सच में हिननि खे ज़मीन जा कागर मिलनि था, पोइ त इन बागा कपड़नि में ई कोन मापंदा। पोइ हिननि चेरनि खे बेवकूफ़ बणाए कुझु लख कढी हितां निकिरी हलंदासीं। इहा त सुभाणे ख़बर पवंदी त कंहिंखे केतिरो तो हिसो मिले। जेकर कंहिं ॻोठ जा चङा हुजनि त गफ़ार ख़ान जहिड़ा। सोट मीर, अहिड़ा चङा रहिया किथे आहिनि, हिकु हुयो सो बि गुज़ारे वियो। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।